तफसीर नूरुल इरफान मां 77 मदनी गुल क़िस्त 9। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तफसीर नूरुल इरफान मां 77 मदनी गुल क़िस्त 9। दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी 16 सफ़न जो रिसालो तफसीर नूरुल इरफान मां 77 मदनी गुल क़िस्त 9 पढ़े या ॿुधे उनखे क़ुरान करीम जी खूब तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उनखे माउ पीउ ऐं ख़ानदान समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु दफ़ो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ंदो आहे अल्लाह पाक उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़ंदो आहे अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखी छॾींदो आहे त ही निफ़ाक़ ऐं दोज़ख जी बाहि खां आज़ाद आहे ऐं उन खे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सूरतुल मुरसलात मां हासिल थींदड़ 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 दुनिया में मोमिननि खे खाधे जी इजाज़त ॾियण ईअं आहे जीअं फर्माबरदार ख़ादिम खे ख़ुराक ॾियण ऐं जन्नत में मोमिन खे खाधो ॾियण ईअं हूंदो जीअं महिमान जे ख़ातिर। दुनिया में काफ़िरनि खे ख़ुराक ॾियण ईअं आहे जीअं फाहीअ वारे ॾोहारी खे तारीख़ खां पहिरियां ख़ुराक ॾिनी वेंदी आहे। 2 काफ़िरनि जो खाइण पीअण बि जुर्म आहे छो त खाई पी कुफ्र कंदा आहिनि पर मोमिन जो खाइण पीअण नेकी आहे छो त खाइण पीअण खां पोइ नेकियूं कंदो आहे। मोमिन ॼाञी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोट आहिनि। शादीअ में ॼाञुनि जो खाधो महिमानीअ तौरु हूंदो आहे पर अजनबीअ जो खाधो चोर वांगुरु आहे। सूरतुन नबा मां हासिल थींदड़ 5 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 सूफ़ियनि जो धागो फीणो करण बरहक़ आहे छो त फैज़ पहुचाइण जे मौक़े ते फूक ई ॾिनी वेंदी आहे। 2 आसमान में बेशुमार दरवाज़ा आहिनि जिन मां के ख़ास ऐं के आम आहिनि। हर शख़्स जे रोज़े लहण ऐं अमल चढ़ण जो अलॻि दरवाज़ो आहे जेको उन जे मौत ते बंदि कयो वेंदो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज लाइ ख़ास दरवाज़ो हो जेको हज़रत जिब्रील मेराज में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ खोलरायो हो। इन करे ई दरबार पुछियो त तूं केरु आहीं ऐं तोसां गॾु केरु आहे। मालूम थियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नए दरवाज़े मां विया हुआ। आम दरवाज़ा केतिरनि क़िस्मनि जा आहिनि जीअं तौबह जो दरवाज़ो जेको हर वक़्तु खुलियल रहंदो आहे ऐं क़यामत जे क़रीब बंदि थी वेंदो। 3 दुनिया में कामयाब उहो आहे जेको जन्नत कमाए। जिस्मानी मुत्तक़ी उहो आहे जेको नेक अमल करे। दिल जो मुत्तक़ी उहो आहे जंहिं जे दिल में अल्लाह वारनि जो अदब हुजे। 4 मोमिन खे जज़ा बि मिलंदी ऐं अता बि काफ़िरनि खे सिर्फ़ जज़ा। 5 जन्नत जूं नेमतूं ज़ाहिरी तौर जज़ा हूंदियूं पर हक़ीक़त में रब जे अता जीअं करीम बहानो बणाए ॾींदा आहिनि या कुझु नेमतूं जज़ा आहिनि जहिड़ोक हुर ऐं क़ुसूर यानी महल वग़ैरह ऐं कुझु अता जहिड़ोक दीदार इलाही वग़ैरह या अमलनि जो बदिलो 1 जो 1000 या 700 भेरा ही इज़ाफ़ो अता आहे। सूरतुन नाज़िआत मां हासिल थींदड़ 5 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 मलाइक रब खे इन करे प्यारा आहिनि जो उहे संदसि इताअत में सबक़त अॻराई कंदा आहिनि। सबक़त जूं कुझु सूरतूं आहिनि। हुक्म जो सबब दरियाफ़्त न करे, बहस मुबाहिसे में वक़्त ज़ाया न करे, सभिनी कमनि ते अल्लाह ताला जी इताअत खे मुक़द्दम रखे, रब जी इताअत खुश दिली ऐं शौक़ सां करे, बार न समझे। 2 तबलीग में बिशारत ऐं खुश ख़बरियूं वधीक ॾियण घुर्जनि त जीअं माण्हू इताअत ॾांहुं माइल थियनि। 3 वॾे खां वॾो मुजरिम बि ख़ुदा जी रहमत खां मायूस न थिए। फ़िरऔन जहिड़े मुजरिम खे बि तौबह जी दावत ॾिनी वई। 4 अॻियनि जी मुसीबतुनि मां इबरत हासिल करण तमामु ज़रूरी आहे। इन सां ख़ौफ़ ख़ुदा पैदा थींदो आहे। 5 दुनिया में जंहिंखे नेकियुनि सां महबत हुजे उहो जन्नती आहे। जंहिंखे बुरनि ऐं बुरायुनि सां उल्फत हुजे उहो जहन्नमी आहे। सूरत अबस मां हासिल थींदड़ 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1 आदम अलैहिस्सलाम जी वफ़ात मलाइक औलाद आदम वटि जन्नत जो काफ़ूर खणी आया ऐं संदन साम्हूं गुस्ल कफन ऐं दफन कयो त जीअं उहे सिखी वठनि। 2 चेहरो रब ताला जो किताब आहे इन करे मुंहं ते मारण ऐं चेहरो बिगाड़ण मना आहे।
सूरत तकवीर मां हासिल थींदड़ हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि। क़ुर्आन सभ खां पहिरियां हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम पढ़ियो ऐं सभ खां पहिरियां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते अमल कयो। सूरतुल इन्फितार मां हासिल थींदड़ हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि। इंसाननि जी जान ऐं अमलनि जी हिफ़ाज़त लाइ मलाइक मुक़रर आहिनि। जान जी हिफ़ाज़त लाइ 60, अमलनि जी हिफ़ाज़त लाइ 4, 2 ॾींहं जा ऐं 2 राति जा। सूरतुल मुतफ़िफ़ीन मां हासिल थींदड़ 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, जन्नतीअ खे दोज़खीअ सां का बि महबत न हूंदी। 2, जन्नत 7 आसमाननि खां मथे, दोज़ख 7 ज़मीनुनि जे हेठियां ऐं किरोड़े मील गहरी आहे, पर जन्नती पंहिंजे पलंग ते वेही उतां सभु कुझु ॾिसंदा। तंहिं करे जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुंबदे ख़ज़रा मां सॼे आलम जो मुशाहिदो कनि त को हर्ज नाहे। सूरतुल बुरूज मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, विलायत अमल ते मौक़ूफ़ नाहे, नंढनि ॿारनि खे बि मिली वेंदी आहे। 2, वलियुनि जो वजूद दीन जी हक़ानियत जो दलील आहे। जंहिं दीन में वली नाहे उहो दीन बातिल आहे। 3, मुसलमाननि जा अख़लाक एतिरा त बुलंद हुजनि जो काफ़िरनि खे को बि अख़लाक़ी ऐब कढण जो मौक़ो न मिले, सिर्फ़ ईमान जे करे मुखालिफ़ रहनि। सूरतुल आला मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, दोज़ख जी बाहि हिकु आहे पर हिक जहिड़ी नाहे, कंहिं तबक़े में तमाम घणी तेज़, कंहिं में घटि तेज़। 2, दिल जी सफ़ाई या त वहबी अल्लाह जे तरफ़ां अता कयल आहे या कसबी पंहिंजी मेहनत ऐं कोशिश सां हासिल कयल, या अताई कंहिं जी नज़र सां। वहबी पाकाई पैदाइशी थींदी आहे, कसबी पंहिंजे अमलनि सां, अताई कंहिंजे नज़र सां। जीअं बादल ऐं सिज परे रहंदे बि गंदी ज़मीन खे पाक कंदा आहिनि, तीअं अल्लाह वारनि जे नज़र परे खां बि मेरिन दिलुनि खे पाक करे छॾींदी आहे। 3, दुनियावी ज़िंदगी 4 क़िस्मनि जी आहे। 1, तुग़यानी, 2, शैतानी, 3, नफ़सानी, 4, ईमानी। तुग़यानी ज़िंदगी इहा आहे जेका अल्लाह ऐं रसूल जी मुखालिफ़त में गुज़रे, जीअं फ़िरऔन या अबू जहल जी ज़िंदगी। नफ़सानी ऐं शैतानी ज़िंदगी उहा आहे जेका नफ़्से अमारा जी परवरिश ऐं रब खां ग़फ़लत में गुज़रे, जीअं आम गाफ़िलनि जी ज़िंदगी। ईमानी उहा आहे जेका आख़िरत जी तयारी में गुज़रे, जीअं सहाबाए किराम अलैहिम रिदवान जी ज़िंदगी। दुनियावी ज़िंदगी सिफ़र जे मिसल आहे, जेका अकेली रही त ख़ाली, ऐं जेकॾहिं कंहिं अंग सां मिले त उनखे ॾहूण करे छॾे, ऐं जेकॾहिं आख़िरत सां मिले त उनखे 10 भेरा बल्कि 700 भेरा करे छॾे। आख़िरत मां मुराद आख़िरी ज़िंदगी आहे, जंहिंजी शुरूआत क़ब्रुनि मां उथण ते थींदी। इंतिहा का बि न आहे, इहा गुज़िरियल 3 ज़िंदगियुनि खां आला आहे। सूरतुल गाशिया मां हासिल थींदड़ 4 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, शैतानी खाधो उहो जेको गुनाह करण लाइ खाइजे। नफ़सानी खाधो उहो जेको जानवरनि वांगुरु रुगो नफ़्स जी परवरी याने सिर्फ़ पेट भरण लाइ खाइजे। रूहानी या ईमानी खाधो उहो जेको रब जी इबादत लाइ खाइजे, ऐं उहो खाधो बि इबादत आहे, ऐं उन करे रमज़ान में सहरी ऐं इफ़्तारी, गाज़ी जी खुराक सभु इबादत आहे। उठ जा कमाल। 2, उठ कुदरत जी अजीब तख़लीक कारीगरी आहे। इन में कुझ शयूं अजीब आहिनि, जिन मां हिकु ही आहे त जानवर ज़ीनत लाइ पालिया वेंदा आहिनि, या हारपे लाइ, या बार खणण ऐं या सुवारी करण लाइ, या खीर या गोश्त लाइ। उठ में इहे 6 ई ॻाल्हियूं मौजूद आहिनि। 3, सूफ़ी सगोरा फरमाइनि था, इताअत ऐं इश्क़ उठ खां सिखो, छो त उठ में उहे 2 शयूं कामिल तौर ते मौजूद आहिनि, जेको यार जे ज़िक्र ते वजद ऐं मस्तीअ में न अचे, ऐं जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर ग़ुलाम जी फर्माबरदारी न करे, उहो उठ खां बि बदतर आहे। तंहिं करे उठ मां हर मोमिन ऐं काफ़िर खे सबक़ मिलंदो आहे। ही तमाम काराइतो जानवर आहे। 4, क़ुरान करीम या दीन वारनि जे तरफ़ पुठी करे वेहण मना आहे, छो त इहा पुठी फेरण जी ज़ाहिरी सूरत आहे, इन खां बचण घुर्जे।
सूरतुल फज्र मां हासिल थींदड़ 6 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. इंसान जी ग़फ़लत रात आहे जेका ख़ुदि पंहिंजे नफ़्स अमारा जी असली हालत आहे ऐं अल्लाह ॾांहुं मुतवजे थियण ॾींहुं आहे जेको मदीने जे सिज याने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवज्जो सां थींदो आहे। 2. शद्दाद सॼी दुनिया जो बादशाह हो। हुन अदन जे वेझो जन्नत ठाही जेका 300 सालनि में तयार थी। शद्दाद जी उम्र 900 साल थी। 3. खाधे जी ख़ैरात ॿियनि सदक़नि खां बहितर आहे छो त उन सां जान बचे थी। एतिरे ताईं जो जानवरनि खे खाराइण बि सवाब आहे। 4. विरसे जे ग़लत तक़सीम धीअरुनि खे महरूम करण काफ़िरनि जो तरीक़ो आहे ऐं सख़्त अज़ाब जो सबब आहे। हिन मां उन्हनि मुस्लमाननि खे इबरत वठण घुर्जे जेके धीअरुनि खे विरसो ॾियण खां घबराईंदा आहिनि। 5. माल जी मोहब्बत बुरी नाहे बल्कि तमाम गहरी मोहब्बत बुरी आहे। गहरी मोहब्बत जूं 3 सूरतूं आहिनि। 1. माल ख़र्च न करे गॾु करे छॾे वञे। 2. सुम्हंदे जाॻंदे माल हासिल करण जे फिक्र में रहे, आख़िरत खां बेपरवाह ऐं अल्लाह ऐं रसूल खां गाफ़िल थी वञे। 3. हर हलाल ऐं हराम ज़रिए माल हासिल करे, ख़याल रहे माल जी मोहब्बत हद जे अंदर जाइज़ आहे, हद खां वधीक बुरी, पर अल्लाह ऐं रसूल जी मोहब्बत हद में जाइज़ ऐं हद खां वधीक तमाम आला, बल्कि उन जी का हद ई नाहे। 6. नफ़्से मुतमइन्ना उहो आहे जेको बग़ैर दीदारे यार सब्र न करे सघे। किन फरमायो मुतमइन्ना उहो जेको अल्लाह जे ज़िक्र में मशगूल थी दुनिया व माफ़ी हा याने दुनिया ऐं जेको कुझु दुनिया में आहे इन जे ग़म खां आज़ाद थी वञे। सूरतुल बलद मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. रहमते इलाही रोई रोई घुर्जे ऐं रब खां कॾहिं बि ना उम्मीद न थियण घुर्जे। जॾहिं असांखे अहिड़ी बेवसी याने माउ पीउ जे पेट में ज़रूरत मूजिब रोज़ी अता फरमाए त छा हाणे न ॾींदो? ज़रूर ॾींदो। 2. सब्र 3 क़िस्मनि जो आहे। 1. इबादत ते सब्र, हमेशा इबादत करण जी इबादत जी सख़्ती बर्दाश्त करण। 2. गुनाहनि खां सब्र जो नफ़्स जी तक़ाज़ा जे बावजूद गुनाह न करण। 3. मुसीबतुनि में सब्र, न घबराइण, शुजात, बहादुरी, सखावत, रियाज़त सब्र जा ई क़िस्म आहिनि। सब्र वॾी अफ़ज़ल शइ आहे। 3. पंहिंजे नफ़्स ते रहम ही आहे त पाण खे दोज़ख खां बचाइजे, जन्नत वारा अमल कजनि। पंहिंजी औलाद ते रहम ही आहे त उन्हनि खे दीन ऐं दुनिया जी कामयाब ज़िंदगी सेखारिजे। अज़ीज़नि दोस्तनि ते रहम ही आहे त उन्हनि खे सुठियुनि ॻाल्हियुनि जो हुकुम ॾिजे ऐं बुरियुनि ॻाल्हियुनि खां मना कजे। ज़ाती दुश्मननि ते रहम ही आहे त उन्हनि खे मुआफ़ी ॾिजे। क़ौमी ऐं दीनी दुश्मननि ते रहम ही आहे त उन्हनि जे शर खां दुनिया खे बचाइजे। सूरत शम्स मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु नबी खां पोइ सॼी मख़लूक़ याने नबियुनि ऐं रसूलनि खां पोइ अल्लाह पाक जी सॼी मख़लूक़ इंसाननि, जिन्ननि ऐं मलाइकनि खां अफ़ज़ल आहिनि। जीअं सिज खां पोइ चंड, इन खां अलावा पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बिला फ़स्ल ख़लीफ़ा ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ वफ़ात करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु दफ़न थियण वारा आहिनि। 2. सूफ़ी सगोरा फरमाइनि था जेको वक़्तु रब जी याद में गुज़रे उहो ॾींहुं आहे, जेको ग़फ़लत में कटे उहा रात। 3. नफ़्स जा लखें ऐब आहिनि पर इहे सभु 3 क़िस्मनि जा आहिनि। बद अक़ीदगी, बद अमली, ग़फ़लत। इन सभिनी ऐबनि खां नफ़्स खे साफ़ कजे ऐं साफ़ रखिजे। बद अक़ीदगियुनि खां सफ़ाई सुठनि अक़ीदनि सां हासिल थींदी आहे। बद अमलुनि खां सफ़ाई तौबह ऐं नेक अमलनि सां। ग़फ़लत खां सफ़ाई पंहिंजे गुनाहनि खे यादि रखण, क़ब्रुनि जी ज़ियारत ऐं सालिहनि जी सोहबत सां नसीब थींदी आहे। सूरतुल लेल मां हासिल थींदड़ 2 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. पाण खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बेनियाज़ समझण उमैया बिन खलफ गैर मुस्लिम जो तरीक़ो आहे ऐं पाण खे हमेशा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुहताज समझण सुन्नते सिद्दीक़ी आहे। 2. अल्लाह जी राह में क़ीमती शइ ख़रीद करण नुक़सान नाहे बल्कि नफ़ो ई नफ़ो आहे।
सूरत दुहा मां हासिल थींदड़ 6 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, मूसा अलैहिस्सलाम जे फिरऔन खे पहिरीं तबलीग जादूगरनि ते फतह, फिरऔन खां नजात। इन खां अलावा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबूवत जी अता चाश्त जे वक़्त थी। 2, उहो मुरीद या शागिर्द या पुट सईद यानी सआदतमंद आहे जंहिंजो माल पीर, उस्ताद ऐं पीउ ते ख़र्च थिए। 3, 4 नबी तवंगुर यानी ज़ाहिरी तौर ते मालदार गुज़रिया, इब्राहिम, सुलेमान, दाऊद, यूसुफ अलैहिस्सलाम। बाक़ी अंबिया मिस्कीन हुआ छो त असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी अंबिया जी सिफ़ात जो जामे आहे, इन करे पाण मिस्कीन बि हुआ ऐं मालदार बि। 4, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दरवाज़ो उहो दरवाज़ो आहे जिते सभिनी फ़क़ीरनि ते सणाई थींदी आहे। 5, आलिम तालिबन खे, मशाइख सच्चे मुरीद खे, मालदार फ़क़ीर खे न झिणकनि छो त उहे सभु साइल आहिनि। कॾहिं कॾहिं साइलनि जे लिबास में को मक़बूल बानो बि हूंदो आहे जेको असांजे इम्तिहान लाइ ईंदो आहे। 6, मुसलमान खे सूरत ऐं सीरत इस्लामी रखणु घुर्जे छो त इन में रब जी नेमत यानी इस्लाम जो इज़हार आहे। सूरत अलम नशरह मां हासिल थींदड़ 4 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, क़यामत ताईं उम्मत जे बुछड़नि अमलनि खे ॾिसी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दिल खे ॾुख थींदो हो। रब शफ़ाअत जो इख्तियार ॾेई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल खे तसल्ली ॾिनी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत जे सभिनी हालतुनि खां ख़बरदार आहिनि, न त पाण खे ॾुख न थिए हा छो त उन ज़माने में सभु सहाबी मुत्तक़ी हुआ। 2, ज़िम्मेदारियूं ईमान वारनि लाइ बार आहिनि ऐं बेईमान गद्दार लाइ ऐश जो सामान। 3, पंहिंजी इबादतुनि जे एवज़ जन्नत बि न घुरो, सिर्फ़ रब जी रज़ा जा तलबगार रहो। दुनिया में दिल न लॻायो छो त इहा फ़ानी आहे, रब सां दिल लॻायो छो त उहो बाक़ी आहे। दरिया में ॿेड़ी हुजे त नजात आहे ऐं ॿेड़ी में दरिया अची वञे त हलाकत आहे। दिल दुनिया में रहे, दिल में दुनिया न रहे, इहा यार जे रहण जी जाइ आहे। 4, रब सां महबत जूं 2 ख़ासि निशानियूं आहिनि। 1, उन जे महबूब बाननि ऐं महबूब शयुनि सां महबत, ॿी कंहिं बि हाल में इन खां नाराज़ न थियणु। सूरत 3 मां हासिल थींदड़ 4 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, ज़ैतून जे वण जी उमिरि 3000 साल आहे। हीउ ख़ुश्क जबलनि में थींदो आहे, परवरिश ऐं पाणी जो मुहताज नाहे, पाण ई फुटंदो ऐं वधंदो आहे। इन जो तेल निहायत साफ़ रोशनी ॾींदो आहे ऐं भाॼीअ जी जाइ ते खाइबो आहे। 2, हज़रत आदम ऐं हवा जन्नत मां इंजीर जा पन जिस्म ते वेढ़े दुनिया में आया ऐं ज़मीन जी हिरणी खां इहे पन खाराए छॾियाऊं जंहिंसां उन खे हुस्न ऐं मुश्क ख़ुशबू नसीब थी। 3, मूसा अलैहिस्सलाम तालिब हुआ ऐं तौरेत मतलूब, इन करे हू किताब वठण कोहे तूर ते विया, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मतलूब आहिनि ऐं क़ुरान करीम तालिब, इन करे क़ुरान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्की हुआ त क़ुरानी आयतूं मक्की थियूं, जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदनी थी विया त आयतूं बि मदनी थियूं। मक्के ऐं मदीने जे हर घिटी तूरे सीना आहे। 4, रब खां सवाइ ॿियो को बि अहकमुल हाकिमीन नाहे छो त अहकमुल हाकिमीन उहो आहे जंहिंजी हुकूमत हमेशा खां हुजे ऐं हमेशा ताईं रहे, जंहिंजी हुकूमत सॼी मख़लूक़ ते हुजे, जंहिंजी हुकूमत खां को बि मरी करे बि न निकिरी सघे, जंहिंजी हुकूमत में नाहक़ फ़ैसिलो न थी सघे, जंहिंजी हुकूमत खां को बि भॼी न सघे। इहे सिफ़तूं रब ताला खां सवाइ कंहिंजी हुकूमत में नाहिनि। सूरतुल अलक़ मां हासिल थींदड़ 5 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1, ज़िक्रुल्लाह जी लाइ बुज़ुर्गनि जी इजाज़त फ़ाइदेमंद आहे, बग़ैर इजाज़त ज़िक्रुल्लाह में ख़ासि तासीर पैदा न थींदी आहे। 2, ॿी मख़लूक़ जे मुक़ाबले में इंसान वधीक मोहताज आहे, जानवर सिर्फ़ खाइण जा हाजतमंद आहिनि, इंसान खाइण, कपड़नि, घर सभिनी जो हाजतमंद आहे। वरी जानवर सिर्फ़ गाह वग़ैरह बि खाईंदा आहिनि, पर इंसान जी खुराक में केतिरा ई मसइला आहिनि। जानवरनि जूं बीमारियूं थोरियूं, इलाज आसान, इंसान जूं बीमारियूं वधीक, इलाज मुश्किल।
इहे वधीक मुहताजूं इन करे आहिनि त जीअं इंसान मुस्तगनी बेपरवाह थी सरकश न थी वञे। 3. जॾहिं अज़मत वारे काबे में बुत हुआ तॾहिं बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो तवाफ़ इन तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ। तंहिं करे जेकॾहिं औलिया अल्लाह जे मज़ारुनि ते नाजाइज़ शयूं थींदियूं हुजनि त बि इहे मक़ाम मुतबरक बरकत वारा ई रहंदा। 4. मुसलमान खे नमाज़ खां रोकण अबू जहल जो कमु आहे। 5. सजदो बहितरीन इबादत आहे जो उन में बानो ज़मीन ते पंहिंजो मथो रखी पंहिंजी आजिज़ी जो इज़हार कंदो आहे ऐं ज़बान सां रब जी अज़मत जो इक़रार कंदो आहे। इन करे हर रकात में 2 सजदा आहिनि, क़याम ऐं रुकू हिकु हिकु। सूरतुल क़द्र मां हासिल थींदड़ हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि। क़ुरान जो नुज़ूल मलाइकनि जी पैदाइश ऐं जन्नत में बाग़ लॻाइण शबे क़द्र में थियो। सूरतुल बय्यिना मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. इंसान मरी बादशाह जी हुकूमत मां निकिरी वेंदो आहे पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती रहंदो आहे। इन करे ई क़ब्र में संदन सुञाणप कराई वेंदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां इहे क़ब्र जा सुवाल न हुआ। 2. अल्लाह जी रिज़ा जूं निशानियूं ही आहिनि त बाने खे नेक अमलनि जी तौफ़ीक़ मिले, मख़लूक़ जूं दिलियूं उन ॾांहुं छिकजनि ऐं माण्हुनि में इन जो ज़िक्र ख़ैर रहे। मलाइक बि इन सां महबत कंदा आहिनि। 3. बाने जी रिज़ा जी निशानी ही आहे त बानो रंज ऐं ख़ुशी, ऐश ऐं मुसीबत हर हाल में रब खां राज़ी रहंदो आहे। उन जी सख़्त शरई हुक्मनि खे बि ख़ुशीअ सां बजा आणींदो आहे। जॾहिं बीमार डॉक्टर खां राज़ी हूंदो आहे त उन जी कड़ी दवा ऐं ऑपरेशन खां बि राज़ी। इहा नेमत कंहिं कंहिं खे मिलंदी आहे। सूरतो ज़िलज़ाल मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. जिन ऐं इंसान पंहिंजी ज़िंदगी में ज़मीन ते बार आहिनि। दफ़न थियण खां पोइ ज़मीन जो बार इन करे ई उन्हनि खे सकलैन या ॿ बार चयो वेंदो आहे। 2. क़यामत में 7 गवाह हूंदा, ज़मीन, आसमान, वक़्त, ख़ुद असांजा हथ पेर, अमल लिखंदड़ मलाइक, अमाल नामो, अल्लाह ताला। 3. जीअं ज़मीन में पाणी वग़ैरह जज़्ब करण जी सलाहियत आहे तीअं ई असांजे क़ौल ऐं अमल खे बि महफ़ूज़ करण जी सलाहियत आहे। अॼु सभु कुझु महफ़ूज़ करे रही आहे। क़यामत में बयान कंदी। जीअं रिकॉर्ड भरण वक़्तु हर आवाज़ जज़्ब करे वठंदो आहे, पोइ मशीन जी सुई लॻण सां ई ॻाल्हाईंदो आहे। इन खां अलावा ज़मीन सआदत ऐं शकावत बदबख्ती खे बि जज़्ब कंदी आहे, जो मक़बूलनि जी जाइ मुतबर्रिक बरकत वारी थी वेंदी आहे ऐं मरदूदनि जी जाइ मनहूस। सूरतुल आदियात मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. ख़ौफ़े ख़ुदा जो ॻोढ़ो दोज़ख जी बाहि विसाइण लाइ अक्सीर मुफ़ीद आहे। 2. सॼी मख़लूक़ में सभ खां वधीक एहसान इंसान ते थिया। उन खे अशरफुल मख़लूक़ात बणायो वियो, उन खे सॼी मख़लूक़ जो मख़दूम बणायो वियो। उन में अंबिया ऐं औलिया पैदा थिया। पोइ बि सभ खां वधीक नाशुक्रो बि इंसान ई थियो जो खुदाईअ जे कूड़ी नबूअत जी दावा ऐं अंबिया किराम जो मुक़ाबलो बि उन ई कयो। 3. माल जी महबत दिल जी सख़्तीअ जो सबब आहे, जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत दिल जी नरमी जो सबब आहे। ॾिसो, यज़ीद, फ़िरऔन, शद्दाद जानवरनि खां बि वधीक सख़्त दिल हुआ। सूरतुल क़ारिआ मां हासिल थींदड़ 3 ख़ूबसूरत ॻाल्हियूं। 1. क़यामत जे मीज़ान ऐं अमाल नामे जो वज़न हक़ आहे। 2. सिर्फ़ उन्हनि अमलनि जो वज़न थींदो जिन जे तहरीर अमाल नामे में थी चुकी आहे। लिहाज़ा ॿारनि ऐं चरियनि जा अमल ऐं ईअं ई इश्क़ इलाही ऐं महबत मुस्तफ़ा जो वज़न न थींदो, छो त उन्हनि जी तहरीर नाहे। 3. वज़न सिर्फ़ इंसाननि लाइ आहे, जिन लाइ जन्नत ऐं दोज़ख आहे। मलाइकनि ऐं जानवरनि जे अमलनि जो वज़न न थींदो, छो त उन्हनि लाइ न जन्नत आहे न दोज़ख। काफ़िर जिन्हनि लाइ दोज़ख आहे पर मोमिन जिन्हनि लाइ जन्नत नाहे, तंहिं करे उन्हनि जे अमलनि जो बि वज़न न थींदो। सूरत हुमज़ा मां हासिल थींदड़ 1 ख़ूबसूरत ॻाल्हि। 1. अवाम दिल ऐं ज़बान सां, आलिम ज़बान ऐं क़लम सां, हाकिम ज़ोर ऐं ताक़त सां तबलीग कनि।
सूरतुल फलक में हासिल थींदड़ हिक खूबसूरत ॻाल्हि, वार ऐं टुटल कंगी ॿाहिरि न उछलाइण घुर्जे, महफ़ूज़ जाइ ते रखो छो त इन्हनि ते जादू घणो थींदो आहे। सूरतुन नास में हासिल थींदड़ हिक खूबसूरत ॻाल्हि, शैतान असांजो अहिड़ो दुश्मन आहे जेको असांखे नज़र नाहे ईंदो, याने हू असांखे ॾिसंदो आहे पर असीं उनखे नाहियूं ॾिसंदा, लिहाज़ा उन ताक़तवर रब जी पनाह वठो जेको उनखे ॾिसंदो आहे ऐं हू रब खे नाहे ॾिसंदो। ताक़तवर दुश्मन खां ताक़तवर रब जी पनाह वठो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारक वसल्लम।